चौराहे ते मौजूद आहियूं ऐं जिते कराची बदीन गोलारती चंदो बागो सिजावल ठठो ऐं मेन सेंटर ते मातरी चौराहे सिजावल चौराहे ते मौजूद आहियूं ऐं हिते म्युनिसिपल इंतज़ामिया ऐं ज़िले इंतज़ामिया असांजे आवाम खे जेको लावारिस बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे ऐं हिननि खे हाणे इंसान जी जाननि जो को बि क़दुरु कोन्हे। यानी काफ़ी ॾींहं थी विया आहिनि जेके तेज़ हवाऊं ऐं तूफ़ान जेके लॻा हुआ बरसाति जेके पयूं उन में ई थंभो सॼो किरी चुको आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था सॼो थंभे जी हालति इहा लॻी पई आहे ऐं हिते पासे में केबिन आहे, केबिन बंदि लॻी पई आहे। डप में अमरा केबिन बंदि करे छॾे विया मथां ई थंभो किरी न पए। हिते असां पासे में मोबाइल बिछी आहे, हिते मोबाइल रोज़ वेंदी आहे पर हिते जी इंतज़ामिया खे म्युनिसिपल इंतज़ामिया खे बार बार चवण जे बावजूदि हिते अचण लाइ तयारु कोन्हनि। हिते चौक आहे ऐं हिन चौक ते लेडीज़ ॿार बच्चो सभु को अची वेहे थो, गाॾियूं अच वञु थियनि थियूं, एम्बुलेंसूं हलनि थियूं, मोबाइलूं हलनि थियूं, ॿार मासूम हितां मटनि था ऐं हिते बुज़ुर्ग मटनि था। जेकॾहिं कंहिंखे को बि नुक़सानु थियो त हुनजो ज़िम्मेवार हिते जी म्युनिसिपल इंतज़ामिया हूंदी, हिते जो चेयरमैन हूंदो ऐं हिते चूंडियल नुमाइंदा हूंदा, हिते जो डीसी हूंदो। बार बार निशानदी करण जे बावजूदि हीअ अचण लाइ तयारु कोन्ह, न थंभे कढण लाइ तयारु आहिनि। सोशल मीडिया ते ख़बरूं रखी वियूं आहिनि, इतला ॾिनी वई आहे, हिते ज़िम्मेदार माण्हुनि इतला ॾिनी आहे पर हुनजे बावजूदि हीअ अॻो निंड सुतल इंसान खे इंसान सम्झण लाइ तयारु कोन्हे, इंसानी जाननि जो क़दुरु कोन्हे। असां निजी आइस पारां चऊं था फौरन जल्दी थंभो कढियो वञे, इंसानी जानियुनि सां न खेॾियो वञे, इंसानी जानियूं बचाइण लाइ निजी आइस भरपूर आवाज़ उथारींदी। जेकॾहिं 48 कलाक जे अंदरि हिननि थंभो हितां न कढियो त असां निजी आइस पारां हिननि ते केस दाख़िल कंदासीं। हाणे अचो हिते जे मुकई माण्हुनि खां पुछां हुनजो छा चवणु आहे। खतरो आहे, नंढो वॾो ॿार बच्चो अचण वञण में परेशानी थिए थी, ठीकु आहे न। हीअ तूफ़ानी दौर ते ॿ चकर थंभो किरियो, पहिरीं हिकिड़े पासे हिन साइड ते किरियो, मेन स्टाफ आहे, ठीकु आहे। ऐं उनखे अलावा ॿार बच्चे अचण वञण हितां खां ई आहे। उनखे अलावा ही थंभो किरियो आहे केबिन जे मथे, जेको 8 ॾींहंनि खां केबिन बंदि आहे। सिर्फ़ु इन नुक़सान जी वजह सां केबिन उहो पंहिंजे बंदि करे वेठो आहे, कारोबार बंदि करे वेठो आहे। थोरो थंभे कुझु थियो या हिन पासे थंभो किरंदो या हुन पासे किरंदो, अवामी शौक़ु आहे, ठीकु आहे। इन खां अलावा जंहिंजो बि नुक़सानु थियो उनजी इंतज़ामिया ज़िम्मेदार आहे। इंतज़ामिया ज़िम्मेदार सिर्फ़ु कमु टर्नओवर कान्हे ऐं ये म्युनिसिपल वीडियो ठाहे मोकिलियो आहिनि मथे। हाणे थंभे जो केरु कुझु करे कोन थो, तक़रीबन खे 20 ॾींहं थिया आहिनि ईअं ई पियो आहे। ही वीचारो केबिन वारो केबिन डप मां कोन थो खोले, पासे में सीट आहियूं, ॿार बचा वेठा आहिनि ऐं थंभो हवा ववा लॻे थी भागे ते लुॾे थो। हाणे सुभाणे थंभो किरंदो, हिन जो ज़िम्मेवार म्युनिसिपालिटी वारा आहिनि। असां 50 चकर हुनखे चयो आहे ऐं भागे ते छोकिरा वीडियो ठाहे विया आहिनि, ॾेखारिया आहिनि, अञा को मसइलो हल नथो थिए। इहा अपील था करियूं महिरबानी करे हिनखे 20 ॾींहं थियो आहे थंभे खे, हिन पोल खे 20 ॾींहं थिया आहिनि। 20 ॾींहंनि में असां ॾीआराम खे बि अपील कई थी, ॾीआराम तूं वञी थो महिरबानी करे मसइलो असांखे हल करे ॾे। ॾीआराम रिकॉर्डिंग करे वियो आहे, रिकॉर्डिंग खां पोइ बाज़ाइदान जी महिरबानी वरी बि असां हुनखे बाज़ाइद खे घुरायो आहे ऐं बाज़ाइद खे इहा ख़बर आहे त हिनखे घणा ॾींहं थिया आहिनि। इन सूरत में जेको रोज़ी जेकी ग़रीब जी मोलाई मिसकिन माण्हू हो उहो बि बंदि करे हिन टप में वियो हलियो। सुभाणे को बि 19 थी जा हवा थोरो बि केरु टेक ॾिनी तॾहिं बि हलियो वेंदो।